मिस फरीदा, ज़िंदगी जो बंदो कॾहिं असांजे गीचे मां ढरो थींदो। तव्हां ज़िंदगी खे एॾो ख़राब छो सम्झंदा आहियो? ज़िंदगी त हिकु नेमत आहे। ही फाइन। ज़िंदगी नेमत आहे या ज़हमत? परवेज़ साहब, तो ज़िंदगी जे रिधम खे सम्झो ई किथे आहे। तूं सच बि ॾाढो मुंझियल माण्हू आहे। मैडम अव्हांखे साहब घुरायो आहे। तूं हल, मां अचां थी। काश फरीदा तुझो साहब आऊं हुजां।